प्रालो प्रेस क्लब ते आया छा चवणा तव्हांजो? साईं असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त असां ॾे फ़ोन आई लियाकत साहब जी, लियाकत बोज़दार साहब जी, त बाबा काथां हूं? साईं प्रियालो थाणे तऊं त बाबा तव्हां ते एफआर थी आहे। मां चयो पुछियोमांसि बाबा कंहिं कराई आहे त खेरे जे लाइ चयईं छा नालो आहे हुनजो? उनजो नालो नसुल आहे, खेरो नालो आहे उनजो। त उन जे लाइ असांखे चयईं उनजे बावजूदि मुंहिंजो बाबे जो नालो आहे नवाब, जंहिंखे वफ़ात कए खे 5 महीना थी विया आहिनि, त उहो प्लेटुनि जो चोरी मुंहिंजे बाबे जे मथां ई अथई। इन जे बावजूदि असां उन वरी आयो आहे असांजे घर में भञ ड्रा करे, असांजो जेको बि पैसो पाई हुयो घरों सॼो मेरियूं सेरियूं खयूं वियो आहे। इन जे बावजूदि बि असांखे धमकियूं थो ॾिए हिन महिल ताईं त तव्हांखे ॿधंदुमि, तव्हांखे मारींदुमि, तव्हांखे न छॾींदुमि। असां इन जे करे मां इहो आयो आहियां आला अख़्तियारनि खे इहा ई थो अपील कयां, DIG सखर खे, DIG खेपुर खे इहा ई अपील आहे त असां ग़रीबनि जो हक़ु कयो वञे। असां लाइ इहा ज़ुल्म आहे, इहा नाहक आहे। असांजे मरहूम पीउ जे मथां हिन वॾो हिकिड़ो माना ज़ुल्म कयो आहे, नाहक कयो आहे। असां इहो उन्हनि खे अर्ज़ु था कयूं। ख़ुदा हाफ़िज़।